धरतीअ ते सहां घाव, धरतीअ ते सहां घाव इहो थी नथो सघे। ऐं मुर्गी ॾिसां लकाव इहो थी नथो सघे। ही साह सिर रिबाई जे वियो त पैर आ, भाईअ खे चवां भाउ इहो थी नथो सघे। संद जी मुक़दस मिट्टी ते सजायल ही स्टेज सिंध जे अज़ीम रहबर सिंधी कौम खे सिंधी हुजण जो शौक़ ॾींदड़ साईं जेम्स जे पोएं स्टेज ते वेठल सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी इलाक़ाई अॻवान ऐं मुंहिंजे साम्हूं गयूर गैरतमंद सिंधी क़ौम ऐं अजू भेणूं सभिनी घर मौजूद जीए सिंध ऐं साईं जेम्स जी 120 सालगिरह जो मुबारक। अॼु ही जेको रुपिंदार ही जेके माण्हू गॾियल उन अज़ीम हस्ती जे जनम दिहाड़े ते जंहिंजे लाइ मुजीब शेख मुजीब चयो हो नवाबशाह जे जलसे में 1970-71 में, तो ओ सिंधियो जीएमस जे कुल्हे ते हथ रखी चयो, ओ सिंधियो हिन शख्स खे सुञाणो, हिन ई मूंखे रस्तो ॾिनो हो पंहिंजे हक़नि वठण जो, ऐं मां वठी वियुसि, पर तव्हां हिन खे सुञाणो ईअं न थिए जो पंजाब तव्हांखे खाई वञे। उन अज़ीम इंसान जंहिं ॿुधायो त भिटाई केरु हो, उन ॿुधायो त राजा दाहर सिंधी क़ौम जो हीरो हो। उनजे बारे में चाचे अब्दुल हफीज़ कुरैशी चयो हो त मूंखे 1948 में ख़बर पई त सिंधी हिकु का क़ौम आहे, न त अॻु में असां या त मुस्लमान हुआसीं या परे शरीर जा बाशिंदा हुआसीं। इहो जीएमस जो क़ौम त अहसान आहे जंहिं सिंधी हुजण जो अहसास शऊर ॾिनो। उन अज़ीम शख़्स असांखे ॿुधायो हो त तव्हांजी सिंध केतिरी मालदार मालामाल आहे। पर पोइ वक़्त जी सितम ज़रीफ़ी चओ, उन मरण ताईं ज़िंदगी जे आख़िरी दिहाड़े ते जंहिं शख़्स जदोजहद जो रस्तो न छॾियो, जंहिं इंतहाई ज़ईफ़ी जी हालत में बि पंहिंजे मन खे महबूब सॼो, सिंधी क़ौम खे महबूब सॼो, जंहिं सिंधी क़ौम जे माण्हुनि ऐं उन्हनि खे सिंधी कोन थो सम्झां, उहो जेको हरू भरू सम्झे, मूं जहिड़ो लिबास पाए, टोपी पाए, अदरक चवे ऐं सिंधी साफ़ ॻाल्हाए, उहो चवे त मां बि सिंधी आहियां, ज़रूरी कोन्हे। कॾहिं कॾहिं त सूअर बि ड्रेस मटाईंदा। तो सिंधी हुजण लाइ सिंधी ॻाल्हाइण को ज़रूरी कोन्हे। सिंधी हुजण लाइ गैरतमंद हुजण लाज़मी आहे। पंहिंजे धरती जो तहफ़ुज़ जे लाइ उथी बीहण लाज़मी आहे। हवाई तवाई ख़बरूं करण जी ज़रूरत कोन्हे। ऐं दोस्तनि खे चऊं आहे त असां जॾहिं जीए सिंध चऊं था या जीए सिंधु देश चऊं था, पाण खां पुछो या ज़हनी अयाशी त कोन्हे। छो त जेकॾहिं अम्मा पंहिंजे पुट खे हंज में खणी चवंदी आहे त जीए मुंहिंजो बचो, जीए मुंहिंजो पुट, त पोइ हुनखे चुमियो बि ॾींदी आहे, उनजा कपिड़ा बि धोईंदी आहे, उनखे साफ़ सुथरो कंदी आहे, इहे उछलाए कान छॾींदी आहे। त हू त थियो पुट ऐं माउ जो रिश्तो। तव्हां असां जॾहिं जीए सिंध चऊं था त पाण खां पुछूं त सिंध माउ जी केतिरी इज़त था करियूं, उनजे हक़नि जो केतिरो तहफ़ुज़ था करियूं। ॿियो किथे घड़ी खनि जो डायलॉग कोन था आणूं। जीए सिंधु देश खे हिकिड़ो ज़हन खे रिलैक्स करण जी कोशिशि था कयूं या माण्हुनि खे ॿुधाइण जो। सो जॾहिं जीए सिंध चऊं था, उहो जीए सिंध जो मूं जेको सम्झो आहे त जहिड़ी तरह मुस्लमान थियण लाइ कलमो ज़रूरी आहे। कलमो पढ़ण खां पोइ तव्हां मुस्लमान आहियो, ऐं पोइ मुस्लिम क़ुर जा सभु हुकुम तव्हां ते वाजिब आहिनि, तव्हां ते फ़र्ज़ आहिनि, उन्हनि खे पूरो कंदो त कलमे जी इज़त बचंदी।
जहिड़ी तरह सां तहिड़ी तरह सां जॾहिं तव्हां जीअं सिंध चओ था, सिंध जे कुंड कुंड जो तहफ़ुज़, उन जे लज जी हिफ़ाज़त तव्हां ते फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं नथा निभायो त सिंधी कोन हो, पंहिंजी पंहिंजी धीअ जे कराए वचो। सो पंहिंजो वधीक टाइम कोन थो वठां, बसि एतिरो चवंदुमि त इलेक्शन जो माहौल अचे पियो। असां कुझु दोस्तनि, असांजी तंज़ीम बि आहे, असां पंहिंजे तंज़ीम में हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे, सिंध अवामी शख़्स, उन में बि हंगामी मीटिंग में कुझु फ़ैसिला कयासीं त हीउ जेको माहौल आहे, छो त ईंदड़ जेका इलेक्शन आहे साॻिया लातूं साॻिया चुग, वो साॻिया साॻिया पंहिंजो मुहांदरा आथर सभु साॻिया आहिनि, ऐं वरी नई शयूं कूड़ भणंदा। सो असां फ़ैसिलो कयो आहे त असां हिकिड़ी सजेशन पंहिंजे तरफ़ां हिकिड़ी मुहिम बि हलाईंदासीं त सिंधी माण्हू घटि में घटि हिन इलेक्शन में हिकिड़ी सोच रखनि। हिकु त नलके नूली सोलर प्लेट मां निकिरो, स्कूल जे पटेवाली मां निकिरो, इहा जेका पिनण जी आदत आहे, इन पिनण जी आदत मां हथु कढो। जो असां था चऊं त तव्हां पंहिंजे अंदर जे ईमान खां पुछिजो, ज़मीर ऐं गैरत खां पुछिजो त जेको MPA आहे MLA तव्हांजे तख़्त में बीठो आहे, उन जी तौर माप ज़रूर कजो, गैरत जी, सचाई जी, उन जे पीउ ॾाॾे जी। नबी साईं जी हदीस आहे, जॾहिं शादी करणु चाहियो त टिनि शयुनि जो ख़्यालु रखिजो, टे मैरिट जेका ॾिसिजो उहो टिनि शयुनि जो ख़्यालु कजो। हिकु हसब नसब, ॿियो उन माण्हूअ जो किरदारु, हिकिड़ी सूरत। सो सिर्फ़ु टिनि फर्दनि जी शादी लाइ शरीयत एतिरा अहकाम ॾे थी, धरतीअ जी वारसी लाइ तव्हां कंहिंखे का मैरिट कोन था ॾिसो, गॾह जे पुटनि खे वोट ॾेई था छॾियो। तो असां दोस्तनि खे चयो त बाबा पंहिंजे तक में ॾिसो, जेकॾहिं को अहल उम्मीदवार आहे त उनखे वोट ॾियो। पोलिंग वर्क ते जॾहिं अचनि था त उन्हनि सां उन्हनि जे आॾो बिजली, रोड ऐं इन्हनि सुवालनि खे न दोहरायो त असां रोड कोन मिलियो, तो बिजली कोन ॾिनी, तो पटेवाली कोन ॾिनी। उनखां सवाल पुछो त जॾहिं सिंध जा ॿेट खता थिए त साहब तूं किथे हुए, जॾहिं मुंहिंजो गोरख ते पठाणनि कब्ज़ो कयो त तूं किथे है, जॾहिं मुंहिंजो कारूगर फिटामे पियो करे तूं किथे है, जॾहिं मुंहिंजी सिंध ॿुधी त तूं किथे है। असांखे पंहिंजे सवालनामा तब्दील करना पवंदा। ॿियो, जेकॾहिं तव्हांखे सम्झ में नथो अचे त इहो सिंधी क़ौम खे वचन करणु खपे त उन ॾींहुं असां वोट लाइ कोन निकिरंदासीं। जेको नुमाइंदो नथो सम्झ में अचे, छो त दादन फ़क़ीर जो शेर आहे त बेगैरत जी जाइज़ नाहे निमाज़, बेगैरत जी जाइज़ नाहे निमाज़, बेगैरत सां खाइणु पीअणु बंदि कर। जेकॾहिं तूं गैरतमंद आहीं त पोइ इन ते अमल कर, छो त कूड़ हणंदड़ गैरतमंद थी नथो सघे, ठगी कंदड़ गैरतमंद थी नथो सघे, करप्शन कंदड़ गैरतमंद कोन थो थी सघे, त पोइ भला तव्हां बेगैरतनि खे ठीकु कयो आहे छा वोट करण जो? तो जेको नुमाइंदो सम्झ में न अचे, पंहिंजी पिरच बि न विञायो, पंहिंजा वेसा बि न विञायो, उन ॾींहुं हुनखे माण्हू ॿधो, साहबनि जूं गाॾियूं ख़ाली मोटाए छॾियो, वोट न ॾियो। घटि में घटि हिन सां इहो थींदो, हिकिड़ो इहो थींदो, छो त मथियां जेके वॾा साहब आहिनि न, उन्हनि हिकिड़ा फ़ैसिला करे छॾिया आहिनि त कहिड़ी गऊं कहिड़े कीले सां ॿधणी आहे, इहे फ़ैसिला थी चुका आहिनि। ऐं इन करे थी चुका जो हेठनि चयो आहे, सिंध ते हुकुमरानी जी उमेद रखंदड़ तव्हांजी सिंध खपाए ॾिनी आहे, अॻुवाट लिखी ॾिनी आहे। उन शर्त ते उन्हनि खे सिंध जी हुकूमत मिलंदी, छो त उन्हनि जो चवणु आहे त सिंध में सिर्फ़ु असांखे माण्हू वोट ॾियनि था, पर इंटरनेशनली इहो यादि रखिजो त लास्ट ईयर इंटरनेशनली जेको बि रेशो हुयो वोटिंग जो, वोट कास्टिंग जो, हिन साल उसूलनि वधणु खपे, पर जॾहिं सिंधी क़ौम गैरत करे गद्दारनि खे वोट न ॾिनो, एहतजाजनि घर वेही रहिया, त उहो रेशो काउंट थींदो ऐं दुनिया ॾिसंदी त सिंध हाणे चोरनि जी कोन्हे।